पिपरो लग गोठ हाजी मोहम्मद मुबीन मगरियो में हुर जमात के अगोणे सरबराह सियासी अगवान पीर सैयद शाह मर्दान शाह छठ धणी की याद में एक शानदार प्रोग्राम थी गुजरियो। प्रोग्राम के ऑर्गेनाइजर एडिशनल सेक्रेटरी पाकिस्तान फंक्शनल मुस्लिम लीग सिंध मोहम्मद खान मंगरियो मुस्लिम लीग फंक्शनल ऐं हुर जमात से ताल्लुक रखंदड़ आयल हजारें माण्हुनि ऐं महिमाननि खे आजियानियूं ॾींदो चयो त पीर साहब शाह मर्दान शाह पाकिस्तान जो सच्चो मुहाफ़िज़ हो जे मुल्क की सलामती के लिए हर ॾुखिये घड़ी में पंहिंजे हुरनि जी कुर्बानी ॾेई मुल्क की फौज ऐं क़ौम सां कुल्हे सां मिलाए हलियो। प्रोग्राम के सदारती किताब फंक्शनल मुस्लिम लीग के जनरल सेक्रेटरी सरदार रहीम खान पंहिंजे किताब में चयो त शाह मर्दान शाह इहा शख्सियत हो जे बिना अक्सरियत जे मोहम्मद खान जुड़ेजो के वजीर आजम बणायो। इन हुरनि खे कैद मां आज़ाद कराए पंहिंजी जमात के वॾे उहदनि ते पहुचायो। इन असूलनि ते सौदेबाजी कोन कई। शाह मर्दान शाह की शख्सियत एक गैर मामूली शख्सियत के मालिक थे। वो जिस तरीके से उन्होंने पाकिस्तान की खिदमत की, पाकिस्तान को बचाने में उनका किरदार था। उन्होंने अपनी होर फोर्स को 65 की जंग हो या 71 की जंग हो, ये हिदायत की थी कि पाकिस्तान की हिफाजत करनी है, चाहे आपकी जान भी इसमें जाए। सूर्य छठ धणी बादशाह जेतिरी जमायत की खिदमत कई आहे उन जो मिसाल मिलण मुश्किल है। उहे लफ़्ज़ बि कोन आहिनि असां वटि जेके हज़ूर जन जे खिदमत में असां उन जी सिफ़त ख़ातिर पेश करे सघूं। गुनाहगार आहियूं ऐं असांखे संदसि छठ धणी बादशाह हिकु जमायत सां वॾी मुहबत करे ॾेखारी। जीअं पाण ख़ैर जा आया जॾहिं हितां जलावतन थिया 12 सालनि जा, उनखे सभु ख़बर पए त दुश्मन केरु आहे, सॼण केरु आहे। पर जीअं जीअं वापसि आया त उन दुश्मन खे सभिनी खे माफ़ु कयूं ऐं नए सिर जमायत खे खयूं। ऐं जेका जमायत ॾुथड़ियल हुई, लोड़नि में बंदि हुई, क़ैद हुई, मुसीबत में फाथल हुई ऐं जेके वीचारियूं मायूं बेसहारा थी चुकियूं, औलाद खां उन ख़तमु थी चुको, हिकु बेहाल जे जमायत जे उन खे नए सिर खणी खयूं। ऐं थोरी वक़्त में जेका पीसनि जे महिरबानी सां जेका जमायत ख़ुशहाली आंदी। पाकिस्तान हमेशा हुननि जी आवलियत रही। पाण तव्हां ॾिठो हूंदो 1945 जंग में त पाण अॻियां रहिया, बॉर्डर ते अॻियां रहिया, त उन जे करे हमेशा उन्हनि पाकिस्तान जी ॻाल्हि कई ऐं पाकिस्तान जी ॻाल्हि रखी आख़िर ताईं रखियऊं। त तमामु सुठी ॻाल्हि आहे, अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। अहिड़ा प्रोग्राम हर तरीक़े में थियणु खपनि। जीअं शाह मर्दान शाह जी शख़्सियत ई तमामु इहे शयूं हुअणु खपनि जो उनजी ख़िदमत मुल्क लाइ, क़ौम लाइ, दीन लाइ जेके आहिनि उनखे उजागर करणु खपे। शाह मर्दान खे जलावतन कयो वञे थो, पोइ अज़ियतूं हिननि जो घर ड्राया वञनि था, हिननि जो रोज़ो ड्रायो वञे थो, हिननि जी तहरीक में जेके भोर हुया उन्हनि खे कुठो वञे थो। हिननि जे ख़िलाफ़ सिंध असेंबली मां हिकिड़ो एक्ट पास कयो वञे थो, हुर एक्ट, जंहिंजो मतिलबु ई इहो हुयो त ॾिठ ई मारियो वञे। उन जो ॾिहाड़ा मल्हाइणु खपनि। असां बि उन जे लाइ हाज़िर थिया आहियूं। क़िबला पीर सैयद शाह मर्दान शाह जी शख्सियत मुंहिंजी पसंदीदा शख्सियत आहे ऐं पसंदीदा शख्सियत क़िबला पीर साहब जी क़ाबिलियत, क़िबला पीर साहब जी ख़िदमत वतन जे लाइ, माण्हुनि जे लाइ, मज़हब जे लाइ ऐं आम माण्हुनि जे लाइ। ॾिसो पीर सैयद शाह मर्दान शाह उहो वाहिद सियासतदान हो जॾहिं बाबरी मस्जिद ते हिंदुस्तान में अगरि हमिलो थियो त हिंदुनि खे अगरि कंहिं वाज़े तहफ़ुज़ ॾिनो ऐं जंहिं लाइ हिदायत जारी थियूं ऐं ॿिया लीडर जेके चवंदा त अगरि हुते हिंदू ग़लति पिया कनि त हिते पाण ई करणु खपे, त क़िबला पीर साहब हमेशह स्टैंड कयो, मिनॉरिटीज़ जो तहफ़ुज़ कंदा हुआ। हर उहो शख़्स जेको कमज़ोर हो पीर सैयद शाह मर्दान शाह उन सां गॾु हो ऐं हमेशह हक़ ऐं सच ते रहिया। अजा पीर सैयद शाह मर्दान शाह सानी छठ धणी बादशाह क़दस अल्लाह ताला सिर लक़दस, जिन जो ये सालियानो प्रोग्राम मल्हाए पियो वञे। हीउ प्रोग्राम ॻोठ हाजी मुबीन मंगरियो में हर साल मल्हायो वेंदो आहे। खेसि खिराज अक़ीदत ऐं खिराज तहसीन पेश करण जे लाइ। पीर साईं छठ धणी बादशाह जी ज़िंदगी हिकु बेमिसाल ज़िंदगी आहे ऐं हिकु अहिड़ा नमूनो आहे। तव्हां ॾिसो पाकिस्तान जे तारीख़ में संदन किरदार, संदन कारनामा, पोइ 1965 ईस्वी जी जंग हुजे, 1971 ईस्वी जी जंग हुजे या मुल्क ते ॾुखिया हालात हुजनि, पाण हर क़दम ते मुल्क जी फेडरेशन जी ऐं वफ़ाक़ जी मज़बूतीअ जी ॻाल्हि कई आहे ऐं वफ़ाक़ जी मज़बूती जी अलामत रहिया आहिनि। पीर साईं शाह मर्दान शाह मुल्क लाइ वॾियूं महिरबानियूं कयूं। असांजे बका, असांजे मुल्क जी बका पीर साईं शाह मर्दान शाह सानी छठ धणी बादशाह हुयो ऐं उन जे दुआनि सां तमामु घणो कुझु असांखे मिलियो ऐं मुल्क खे इज़त मिली त हिन पीर पागारे जे
कुर्बानियुनि सां पीर साईं सूर्य बादशाह जे कुर्बानियुनि सां मिली। कि पीर साईं सरदार शाह मर्दान शाह कंहिं तारीफ़ जो मोहताज न हुनजो जेको आहे कारकर्दगी आहे या जेके कम आहिनि या जेको अमल आहे उहो के लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघिजे। उहो अमली सियासत जो हिकिड़ो महराज हो ऐं अमली सियासत करे ॾेखारीनि त अमली सियासत कीअं थींदी आहे। अॼु वॾी ख़ुशी जो मक़ाम आहे जो असां हज़रत शाह मर्दान शाह पीर साहिब पगारे जो ही ॾियारो जेको सो शान शान नमूने सां मल्हाए रहिया आहियूं। हीअ मुसलसल काफ़ी सालनि खां वठी हुर मोहम्मद ख़ान जेको आहे जन प्रोग्राम जो इंतज़ामात करे थो हितां जे जमायती दोस्तनि सां गॾिजी करे। ऐं हिन में पीर सिंह सरदार जी सुहान हयात जेका हुन जी ज़िंदगी गुज़री आहे, जेके हुन मुल्क जे लाइ कोशिशूं रहियूं आहिनि, जेके हिन आवाम जे लाइ हुन जूं कोशिशूं रहियूं आहिनि, उहा 65 जी जंग हुजे या उन खां अलावा पीर सिंह सरदार खे मोहसिन मिलत बि सॾींदा, जेका हिन मिलत लाइ पीर सिंह सरदार जो जेको किरदारु आहे, ख़ासि करे जमायत जे हवाले सां पीर सिंह सरदार हिकु वॾी अहम शख़्सियत थी। असांजो त रूहानी रहबर हो, असांजो मुर्शद हो। मुर्शद वॾी ॻाल्हि हूंदो आहे। जेके माण्हू अक़ीदो रखनि था उहो मुर्शद खे पंहिंजे अखियुनि ते रखंदा आहिनि, मुर्शद खे पंहिंजे अखियुनि जो नूर सम्झंदा आहिनि। साईं अहिड़ा प्रोग्राम सिंधपुरी में थींदा आहिनि। शाह मर्दान शाह मुल्की लेवल ते सियासतदान बि हो, रूहानी रहबर बि हो ऐं मुल्क लाइ वॾियूं ख़िदमतूं हुयूं। 1965 जी जंग हुजे, 71 जी जंग हुजे ऐं जेके बि जमात हुई मुल्क लाइ वक़फ़ कई ऐं जमायत लाइ कई, पाकिस्तान लाइ कई। उन जे करे अहिड़ा प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि शाह मर्दान शाह लाइ वॾा। हर साल जीअं अॼु बि योम शाह मर्दान शाह छट धणी बादशाह जो अॼु जेको ॾियारो जेको आहे हुर फ़क़ीर मोहम्मद ख़ान मंगेरियो तरफ़ां जेको मल्हायो पियो वञे, ॾाढी ख़ुशी थी आहे। मरकज़ी क़यादत सॼी असां सां गॾु हींअर वेठी आहे ऐं असांखे इंतिहाई ख़ुशी थी आहे त पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जे नौजवाननि में जेका मायूसी जी लहर हुई त हिकु भेरो ॿीहर मरकज़ी क़यादत खे ॾिसी असांखे इंतिहाई ख़ुशी थी आहे त इंशा अल्लाह ताला शाह मर्दान शाह छट धणी बादशाह जो छॾियल मिशन हिकु भेरो ॿीहर जेको आहे उहो पार्टी में ज़िंदा थी चुको आहे। असांखे ॾाढी ख़ुशी आहे त असां पंहिंजे रूहानी रहबर आला हज़रत पीर साईं शाह मर्दान शाह छट धणी बादशाह रहमतुल्लाह जी जेके कयल ख़िदमतूं आहिनि, जेके हिन मुल्क जे लाइ आहिनि, जेके हिते जे पाकिस्तान जे अवाम जे लाइ आहिनि, उन्हनि खे असांजो मतिलबु बयानु करणु, उनखे साराइणु इहो असांजो फ़र्ज़ु आहे। ऐं इंशा अल्लाह असां जेको सो शाह मर्दान शाह छट धणी बादशाह जे ॾिनल सबक़ ते अमल कंदासीं। असां जेको अॼु साईं शाह मर्दान शाह जेको सियासी समाजी मुनासिबत सां जेको हाजी मुबीन मगर ॻोठ प्रोग्राम रखियो आहे, हिन में असांखे साईं शाह मर्दान शाह जो जेको सबक़ मिलियल आहे, जेको जिन असांखे इल्मु ॾिनो वियो आहे त पाण में पाड़े वारनि या माण्हुनि सां तव्हां भलाई उन हिसाब सां हलो। उनजे करे असांखे इन्हनि जे पेरोकारी ते हलणो पवंदो ऐं जमायत खे मज़बूत मुनज़म करणो पवंदो। पीर साईं शाह मर्दान शाह छट धणी बादशाह उहा अज़ीम हस्ती आहे जंहिंजो वालिद बि हिन मुल्क जे आज़ादीअ जे लाइ शहीद थियो ऐं जॾहिं खां पाकिस्तान आज़ादु थियो त उन जे वतन जी हिफ़ाज़त जे लाइ ख़ासि करे तव्हां ॾिसो 1965 वारी जंग या 1971 वारी जंग, उन में पीर साहिबु शाह मर्दान शाह छट धणी ऐं उन जा हुर बाक़ाइदे दुश्मन मुल्क सां इंडिया सां उहे विढ़िया ऐं उन जंग खई। ऐं 65 वारी जेका जंग हुई उहा हुरनि खटी बि हुई। त जॾहिं तव्हां ॾिसो शाह मर्दान शाह जहिड़ी अज़ीम जेका शख़्सियत जॾहिं उनजो विछोड़ो थियो आहे त पंहिंजे पाकिस्तान जी वॾी मीडिया जा जेके चैनल आहिनि या इदारा आहिनि उन्हनि तां बि ईअं ई रिपोर्ट थियो हो त अॼु पाकिस्तान जो सभ खां वॾो जेको उहो मुहबे वतन पाकिस्तानी अॼु असां मां विछोड़ो करे वियो आहे। त इन जी शख़्सियत खे ख़िराज तहसीन पेश करण जे लाइ अॼु जेको हिते हिकिड़ो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। त जमायत हिते सुठी पहुती आहे ऐं प्रोग्राम माशाअल्लाह ज़बरदस्त थियो ऐं मोज़िज़ जेके आहिनि सरदार रहीम बि पंहिंजो क़ीमती टाइम कढे हिते जमायत जे साम्हूं अॼु पेश थियो आहे। ऐं हिते तमामु घणी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त जेके ॻोठ जा माण्हू आहिनि उन महिनत करे अहिड़ो पंडाल सजायो आहे। प्रोग्राम में फंक्शनल मुस्लिम लीग सांगड़ जे सदर नाना गुलाम दस्तगीर राजड़, गुलाम नबी राजड़, सईद खान निज़ामानी, खलीफ़ो इस्माइल मेहर, फ़कीर खजर हयात मंगरियो, अहमद अली शर, फ़कीर वरियाम वरेमानी, वकार जट, खलीफ़ो अहमद राजड़, मोहब्बत मंगरियो ऐं फ़कीर खुदाबक दर्स, मोहम्मद अरशद शर, फारूक अब्दुल्ला समेत ॿियनि ख़िताब कयो। योम शाह मर्दान शाह जे ॾियारे जे मौक़े ते बेस्ट शाह मर्दान शाह एवार्ड तालीमदाननि खे ॾिनो वियो। बेस्ट एवार्ड हासिल कंदड़नि में PhD होल्डर जलाल भैयो, डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा वसाण, डॉक्टर हुरा वसाण, डॉक्टर अता मोहम्मद चानियो शामिल आहिनि। जॾहिं प्रोग्राम जी कंपेयरिंग नौजवान अगवान गुलाम अली राजड़, मोहम्मद मलूक दर्स कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।